ओम शांति। ये मिले तारीख़ 16/7/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठी ॿार ड्रामा जी यथार्थ नॉलेज सां तव्हां अचल अडोल ऐं हिकु रस रही सघंदा आहियो। माया जा तूफ़ान तव्हांखे हिलाए न सघंदा आहिनि। ड्रामा जी यथार्थ नॉलेज सां असां अचल अडोल ऐं हिकु रस रही सघंदा आहियूं। माया जा तूफ़ान असांखे हिलाए न सघंदा आहिनि। प्रश्न: देवताउनि जो मुख्य हिकु कहिड़ो गुण तव्हां ॿारनि सां सदा ॾेखारे में ॾियणो खपे? उहो आहे हर्षित मुख। देवताउनि खे सदा मुस्कुराईंदो उहो हर्षित ॾेखारींदा आहिनि। अहिड़े तव्हां ॿारनि खे ईअं तव्हां ॿारनि खे बि सदा हर्षित रहणो आहे। कोई बि ॻाल्हि हुजे मुस्कुराईंदा रहो। कॾहिं बि उदास या गुस्सो न अचिणो खपे। जीअं बाप तव्हांखे राइट और रॉन्ग जी सम्झानी ॾींदा आहिनि, कॾहिं गुस्सो न करो, उदास न थियो। ईअं ॿारनि खे बि उदासी न थियणी खपे। ओम शांति। बेहद जे बाप ॿारनि खे बेहद जो बाप सम्झाए थो। लौकिक बाप त हीअं न चईंदा न। उन्हनि खे करे करे 5-7 ॿार हूंदा। इहे त सभी आत्मायूं आहिनि। असां सभु आत्मायूं आपस में भाउ आहियूं। त बेहद जे बाप जा सभु आत्मायूं बेहद जा ॿार सभी आपस में भाउ आहियूं। उन्हनि सभिनि जो ज़रूरु बाप हूंदो। चईंदा बि आहिनि असां सभु भाउ आहियूं। सभिनि जे लाइ चईंदा आहिनि, जो बि ईंदा हुननि जे लाइ चईंदा आहिनि असां सभु भाउ आहियूं। ड्रामा में त सभी बंधल आहिनि, जंहिंखे त कोई ॼाणंदो ई न आहे। इहा न ॼाणण बि ड्रामा में नूंद आहे। ड्रामा खे न ॼाणण बि ड्रामा में नूंद आहे। जो बाप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। कथायूं आदि सभु वेही ॿुधाईंदा आहिनि असांखे। त बाबा अची करे असांखे सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। कथायूं आदि सभु वेही ॿुधाईंदा आहिनि बाबा। त चईंदा आहिनि परम पिता परमात्मा ऐं नमः। जो बाप अची करे ॿुधाईंदा आहिनि कथायूं आदि जॾहिं वेही ॿुधाईंदा आहिनि त चईंदा आहिनि परम पिता परमात्मा ऐं नमः। हाणे उहो केरु आहे इहे ॼाणंदा न आहिनि। दुनिया में माण्हू बाबा चईंदा आहिनि हिन संगम युग ते जो असां कंदा आहियूं भक्ति मार्ग में कथायूं ठहींदियूं आहिनि। त कथायूं आदि जॾहिं ॿुधाईंदा आहिनि त चईंदा आहिनि परम पिता परमात्मा ऐं नमः। हाणे उहो केरु आहे इहे ॼाणंदा न आहिनि। चईंदा आहिनि ब्रह्मा देवता, विष्णु देवता, शंकर देवता आहे, परंतु सम्झ सां न चईंदा आहिनि। ब्रह्मा के वास्तव में देवता न चईंदासीं। ब्रह्मा के वास्तव में देवता न चईंदासीं। देवता विष्णु खे चईंदा आहिनि। ब्रह्मा जो कंहिंखे बि पतो न आहे। विष्णु देवता ठीकु आहे, शंकर जो त पाठ बि न आहे। ब्रह्मा के वास्तव में देवता न चईंदासीं। देवता विष्णु खे चईंदा आहियूं। ब्रह्मा जो त कंहिंखे पतो ई न आहे। विष्णु देवता ठीकु आहे, शंकर जो त कुझु पार्ट ई न आहे। उन्हनि जी बायोग्राफी न आहे न। शिव बाबा जी त बायोग्राफी आहे। उहे ईंदा आहिनि पतितनि खे पावन ठाहिण, नई दुनिया स्थापना करणु ईंदा आहिनि। हाणे हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना ऐं सभु धर्मनि जा विनाश थींदो। सभी काथे वेंदा आहिनि? शांति धाम में। बाक़ी असां सभु धर्म वारा असां उन धर्म जी आत्मायूं रहंदासीं। बाक़ी सभु शांति धाम में विश्राम कंदियूं। शरीर त सभिनि जा विनाश थी वेंदा। त बाबा ॾिसो बाबा असांखे कीअं कीअं हाणे शांति धाम में वठी था हलनि। पोइ नई दुनिया में हूंदा ई सिर्फ़ु असां। तव्हां हूंदव जो बि मुख्य धर्म आहे उनखे तव्हां ॼाणंदा आहियो। सभिनि जा त नाम न वठी सघंदा आहियूं न। त हीअ बाबा जी असांखे चक्कर घुमाइनि था। घुमंदा वञो, कॾहिं भक्ति मार्ग द्वापर में हली वञो, द्वापर कलयुग में, कॾहिं स्वर्ग, कॾहिं परम धाम,
नंढी नंढी टालियूं त ॾाढियूं आहिनि। पहिरियों पहिरियों आहे डीटिज़म, पोइ आहे इस्लामिज़म। इहे ॻाल्हियूं सवाइ त ॿारनि जी ॿियो कंहिंजी ॿुधी में न आहे। हाणे उहे आदि सनातन देवी देवता धर्म त प्रायलोप आहे, इन करे बनियन ट्री जो मिसाल ॾींदा आहिनि न। सॼो झाड़ बीठो आहे, फाउंडेशन आहे। सभिनि खां वॾी आयु हिन बनियन ट्री जी ई हूंदी आहे, त हिन में सभिनि खां वॾी आयु ऐं हिन ट्री में बि सभिनि खां वॾी आयु असांजे आदि सनातन देवी देवता धर्म जी आहे। बाबा चवनि था आदि सनातन देवी देवता धर्म जी आयु ॾाढी वॾी आहे। उहा जॾहिं प्रायलोक थिए तॾहिं त बाप अची करे सभी हिकु धर्म, उहा धर्म जॾहिं प्रायलोक थिए तॾहिं बाप अची करे चईंदा आहिनि कि सभी हिकु धर्म जी, कि हाणे हिकु धर्म जी स्थापना ऐं अनेक धर्मनि जो विनाश थो थिए, करणु आयो आहे। हिन करे त्रिमूर्ति बि ठाहियो आहे। ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु त उहो धर्म प्रायलोक थी वेंदो, बाक़ी सभु धर्मनि जी बि ग्लानी थी वेंदी, तॾहिं बाबा ईंदा आहिनि। हिन करे त्रिमूर्ति बि ठाहियो आहे न, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो उच ते उच भॻवानु आहे, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ सृष्टि ते ईंदा आहिनि त देवी देवता आहिनि, जे सवाइ ॿियो कोई धर्म ई न आहे। उच ते उच भॻवानु, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ सृष्टि ते ईंदा आहिनि त देवी देवता आहिनि, जे सवाइ ॿियो कोई धर्म ई न हूंदो आहे। भक्ति मार्ग जी बि ड्रामा में नूं दाना पहिरियों शिव जी भक्ति कंदा आहिनि, पोइ देवी देवताउनि जी भक्ति कंदा आहिनि। भारत जी त ॻाल्हि आहे, बाक़ी त सम्झंदा आहिनि असांजो धर्म मठ पंथ कॾहिं स्थापना थींदो, भारत जी ॻाल्हि आहे। बाक़ी त सम्झंदा आहिनि असांजो धर्म मठ पंथ कॾहिं स्थापन थींदो। जीअं आर्य माण्हू चईंदा आहिनि न असां ॾाढा पुराणा आहियूं, वास्तव में सभिनि खां पुराणो त आहे ई आदि सनातन देवी देवता धर्म। तव्हां जॾहिं झाड़ ते सम्झाईंदा आहियो त ख़ुदि बि सम्झी वठंदा आहिनि कि असांजो धर्म फलाणे समय ते ईंदो। जीअं आर्य माण्हू चईंदा आहिनि कि असां ॾाढा पुराणा आहियूं, वास्तव में सभिनि खां पुराणो त असांजो धर्म आहे। तव्हां जॾहिं झाड़ ते सम्झाईंदा आहियो त ख़ुदि बि सम्झी वठंदा आहिनि कि असांजो धर्म फलाणे समय ते ईंदो। सभिनि खे जो आदि अनादि अविनाशी पाठ मिलियल आहे सो त वॼाइणो ई आहे। हिन में कंहिंजो दोष व भूल न चई सघंदा आहियूं। सभिनि जो आहे अनादि अविनाशी, सभिनि खे जो पाठ मिलियल आहे उहो त वॼाइणो ई आहे। हिन में कोई जो दोष व भूल न चई सघंदासीं। हर हिक खे पंहिंजो पाठ वॼाइणो ई आहे। इहे त सिर्फ़ु सम्झाइबो आहे पाप आत्मा छो ठहिया आहिनि, त इन में असां कंहिंखे चई न सघंदा आहियूं अनादि अविनाशी पाठ वॼाइणो ई आहे जेको मिलियो आहे न। जंहिंखे द्वापर युग में विकारनि में वञी करे पाठ वॼाइणो ई आहे, साइंस की पंहिंजो कर्म करिणो ई आहे। हिननि अलॻि अलॻि मत पंथ वारनि खे पंहिंजो कर्म करिणो ई आहे, अलॻि अलॻि धर्म वारनि खे ईअं करिणो ई आहे, आतंकवादियुनि खे ईअं करिणो ई आहे। इन में कंहिंजो दोष या भूल न कबो आहे। इहे त सिर्फ़ु सम्झाइबो आहे पाप आत्मा छो ठहिया आहिनि। मनुष्य चईंदा आहिनि असां बेहद जे बाप जा सभु ॿार आहियूं। मनुष्य चईंदा आहिनि असां बेहद जे बाप जा सभु ॿार आहियूं, पोइ सभु ब्रदर सतयुग में छो न आहे। जॾहिं असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं, लेकिन सभु पंहिंजे पाण खे भॻवान जो ॿार सम्झे थोरी थो न। अॼु ॾिसो अगरि असां हाणे ॾिसूं त हाणे बि अगरि कंहिंखे चओ निराकार असांजो पीउ आहे, असां आत्मा आहियूं, त कोई मञे थो त उहो छो हलंदियूं असांजे बाबा जी दुनिया में न। घर में बि त माउ पीउ ईअं कंदा आहिनि न। अगरि ॿार मञंदा न आहिनि, माउ पीउ त ॾाढो कोशिशि कंदो आहे, न मञंदा आहिनि वञी करे गंद में पईंदा आहिनि, त माउ पीउ बि छा कनि। त हिते तॾहिं त बाबा चईंदा आहिनि सभिनि खे चओ,
त असांखे कोई बि उलाना न ॾेई सघे कि असां सतयुग में छो न आहियूं, छो जी तव्हां चयो नथा मञो। भले ठहियलु ड्रामो आहे, लेकिन हाणे बि असां ॾिसी सघंदा आहियूं न, केरु मञे थो केरु नथो मञे, केरु केतिरो थो मञे, केरु मञे करे बि चए थो कि असांखे त सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे, न ब्रह्मा खे न करिणो। ब्रह्मा खे न कंदव त कीअं सतयुग में ईंदव, बाबा खे यादि कंदव त पंहिंजे पंहिंजे धर्म में वञी ऊच पद पाईंदव। त बाबा सां गॾु ब्रह्मा बाबा खे बि यादि मञिणो त आहे न कि हा इहे असांजे सतयुगी धर्म जो वॾा आहिनि न। हिते बि प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट खे मञिणो त पवंदो न, उहो जो चईंदा उहो हलणो त पवंदो, न हलंदव त देश निकालो थी वेंदो। त बेहद जी बाप जा सभु ॿार आहियूं, पोइ सभु ब्रदर्स सतयुग में छो न आहियूं, माण्हू ईअं चईंदा आहिनि। परंतु ड्रामा में पार्ट ई न आहे, इहे अनादि ड्रामो ठहियलु आहे। हिन में निश्चय रखो, कोई ॻाल्हि चवनि ई न, हिन में निश्चय रखो, ॿियो कोई ॻाल्हि चओ ई न। चक्र बि ॾेखारियो आहे न कीअं इहे फिरंदो आहे, कल्प वृक्ष जो चित्र आहे न। परंतु इहे कोई ॼाणंदो न आहे कि हिननि जी आयु केतिरी आहे, परंतु इहे कोई ॼाणंदो न आहे कि हिननि जी आयु केतिरी आहे। बाप कोई जी निंदा न कंदा आहिनि, इहे त सम्झाइबो आहे, तव्हांखे बि सम्झाईंदा आहिनि। तव्हां केतिरा पावन हुयो, हाणे पतित थी विया आहियो त पुकारंदा आहियो, हे पतित पावन अचो। त बाबा चवनि था कि बाबा कंहिंजी निंदा बि न कंदा आहिनि कि, लेकिन इहे त सम्झाइबो आहे, तव्हांखे बि सम्झाईंदा आहिनि। तव्हां केतिरा पावन थिया आहियो, हाणे पतित थी विया आहियो। पहिरियों त तव्हांखे सभिनि खे पावन ठहिणो आहे, पोइ नंबरवार पाठ वॼाइणो आहे। आत्मायूं सभु मथे में रहंदियूं आहिनि, बाप बि मथे में रहंदो आहे, पोइ उन्हनि खे सॾु कंदा आहिनि कि अचो। कीअं दुनिया ठहियलु आहे, पहिरियों असां सतयुग में आयासीं, असां आत्मायूं पाठ वॼायोसीं, पोइ द्वापर युग खां असां रावण जी जेल में पइजी वियासीं, पोइ वरी असां बाबा खे पुकारंदे पुकारंदे ख़ुदि खे बि भुलिजी वियासीं, पूरी रीति बाबा खे बि भुलिजी वियासीं, तॾहिं बि पुकारंदा रहंदा आहियूं। त हाणे बाबा वरी आया आहिनि असांखे पावन ठाहिण। ईअं उहो सॾु करण सां न ईंदा आहिनि। हीअं न सम्झूं कि बाबा खेसि एॾो द्वापर युग खां केॾो सॾु कयो, आया बाबा। लेकिन बाबा चईंदा आहिनि जॾहिं मुंहिंजो पार्ट हूंदो आहे, ड्रामा में मुंहिंजो जॾहिं पार्ट हूंदल आहे तॾहिं मां ईंदो आहियां। जीअं हद जे ड्रामा में बि वॾा वॾा मुख्य एक्टर्स जो पार्ट हूंदो आहे न, इहो पोइ बेहद जो ड्रामो आहे। हिन ड्रामा जे बंधन में मां बंधल आहियां। इन जो मतिलबु इहो न कि धागे में बंधल आहियां, न। इहे बाप सम्झाईंदा आहिनि, उहा आहे जड़ ॼाण। अगरि बीज चैतन्य हुजे त हुनजो मालूम हूंदो आहे न कि इहे कीअं वॾो थी पोइ फल ॾींदो। अगरि इहे बीज चैतन्य हूंदो त हुनखे मालूम हूंदो न कि इहे कीअं झाड़ वॾो थींदो पोइ फल ॾींदो। त इहा त आहे चैतन्य बीज हिन मनुष्य सृष्टि जो। उहो बीज त जड़ आहे, उहो त जड़ ॼाण आहे। अगरि उहो चैतन्य हुजे हा त ॿुधायां। बाबा हिते बाबा चवनि था मां मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो चैतन्य बीज आहे। इनखे इहो परम धाम में उल्टो झाड़ जे रूप में रहंदो आहे। बाप त आहे ई नॉलेजफुल, उन्हनि खे पंहिंजे हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जी पूरी नॉलेज आहे। इहा गीता जी नॉलेज आहे न, कोई नई ॻाल्हि कोन्हे। हिते बाबा कोई श्लोक आदि न उच्चारंदा आहिनि, उहो माण्हू ग्रंथ पढ़ी करे पोइ अर्थ वेही सम्झाईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हीअ त पढ़ाई आहे, हिन में श्लोक आदि जी दरकार न आहे। उन शास्त्रनि जी पढ़ाई में कोई एम ऑब्जेक्ट न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि हीअ पढ़ाई आहे, हिन में श्लोक आदि जी दरकार ई न आहे।
उन्हनि शास्त्रनि जी पढ़ाई में कोई एम ऑब्जेक्ट न आहे। चईंदा बि आहिनि ज्ञान भक्ति वैराग्य। ये पुरानी दुनिया विनाश थींदी आहे। सन्यासियुनि जो आहे हद जो वैराग्य, असांजो आहे बेहद जो वैराग्य। शंकराचार्य ईंदा आहिनि तॾहिं उहो वेही सेखारींदा आहिनि घर बार सां वैराग्य। उहा बि शुरू में शास्त्र आदि न सेखारींदा हुया। जॾहिं ॾाढी वृद्धि थी तॾहिं शास्त्र ॿुधाइणु शुरू कंदा आहिनि। पहिरियों त धर्म स्थापन करण वारो हिकु ई हूंदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते वृद्धि पाईंदो आहे। इहो सम्झणो आहे सृष्टि में पहिरियों कहिड़ो धर्म हुयो। हाणे त अनेक धर्म आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म हुयो जेके स्वर्ग हेवन चइबो आहे। तव्हां ॿार रचयिता ऐं रचना खे ॼाणण सां आस्तिक ठही वेंदा आहिनि। असां ॿार रचयिता ऐं रचना खे ॼाणण सां आस्तिक ठही वेंदा आहियूं। त बाबा चईंदा आहिनि कि नास्तिकपन खे केतिरो दुख थींदो आहे। निधन जा ठही पवंदा आहिनि, आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। हाणे त धीरे धीरे सभिनि जी लड़ाई बंदि थी थींदी वञे। चईंदा आहिनि न तव्हां आपस में लड़दा रहंदा आहियो, तव्हांजो कोई धणी धोड़ी न आहे छा? इन समय सभु निधन जा ठही आहिनि। नई दुनिया में पवित्रता सुख शांति सभु हुयो, अपार सुख हुयो। हिते अपरम्पार दुख आहे, उहो आहे सतयुग जा, इहा आहे कलयुग जा। हाणे तव्हांजो आहे पुरुषोत्तम संगम युग। इहो पुरुषोत्तम संगम युग हिकु ई हूंदो आहे। बाबा चईंदा सतयुग त्रेता जी संगम खे पुरुषोत्तम न चईंदासीं। हिते आहिनि असुर, हुते आहिनि देवता। तव्हां ॼाणंदा आहियो इहे रावण राज्य आहे। रावण जे मथां गधे जो शीश ॾेखारींदा आहिनि। गधे खे केतिरो बि साफ़ करो, हुन ते कपिड़ा रखो, गधा पोइ बि मिटी में लेटे करे कपिड़ा ख़राबु करे ॾींदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांजा कपिड़ा साफ़ गुल ठाहींदो आहे, पोइ रावण राज्य में लिथड़ करे अपवित्र ठही वेंदा आहिनि। आत्मा ऐं शरीर ॿई अपवित्र थी वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां सॼो श्रृंगार गवाए छॾियो। बाप खे पतत पावन चईंदा आहिनि। तव्हां भरी सभा में चई सघंदा आहियो कि असां गोल्डन एज में केतिरा श्रृंगारा हुयासीं, केतिरो असांजो श्रृंगार हुयो। छो जी आत्मा में बाप जो ॾिनल खज़ानो हुयो न, त हिन करे असांजे शरीर जो बि ॾाढो श्रृंगार थींदो हुयो। जेतिरी असांजी आत्मा में गुण हूंदा, भाग्य सुठो हूंदो, वरसो हूंदो बाबा जो, ओतिरो असांजो शरीर बि तंदुरुस्त निरोगी, ओतिरे असांजे शरीर खे बि माण्हू श्रृंगारदा। केतिरो फर्स्ट क्लास राज्य भाग्य हुयो। पोइ माया रूपी धूल में लिथड़ी करे मेरा थी वियासीं। बाप चईंदा आहिनि इहा आहे अंधेरी नगरी। भॻवान खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। जो कुझु थियो उहो हूबहू रिपीट थींदो। इन में मुंझण जी ॻाल्हि न आहे। 5000 वर्ष जी में केतिरा मिंट घंटा सेकेंड आहिनि। हिकु बार सभु धर्मनि वारनि जो हिसाब कढी करे मोकिले। इन में बि बुद्धि व्यर्थ वई न। असां त माण्हू त ख़ुशि थी वेंदा आहिनि ॾिसो सां, पर बाबा चवनि था इन में बि बुद्धि व्यर्थ वई। बाबा त ईअं सम्झाईंदा आहिनि कि दुनिया कीअं हलंदी आहे, है न। बाबा त ईअं सम्झाईंदा आहिनि कि दुनिया कीअं हलंदी आहे। प्रजापिता ब्रह्मा ग्रेट ग्रैंड फादर, उन्हनि जो ऑक्यूपेशन कोई ॼाणंदा न आहिनि। विराट रूप ठाहियो आहे त ब्रह्मा बाबा खे बि उड़ाए छॾियो अथनि। बाप ऐं ब्राह्मणनि खे यथार्थ रीति ॼाणंदा ई न आहिनि। उन्हनि खे चईंदा आहिनि आदि देव। बाप सम्झाईंदा आहिनि मां हिन झाड़ जो चैतन्य बि
बीज रूप आया, ये उल्टो झाड़ आ। बाप जो सत्य आहे, चैतन्य आहे, ज्ञान जो सागर आ, उन्हनि जी महिमा कबी आहे न। आत्मा न हुजे त हली बि न सघूं। गर्भ में बि 5-6 मास पोइ आत्मा प्रवेश कंदी आहे। कीअं बि ड्रामो ठहियलु आहे। पोइ आत्मा निकिरी वेंदी आहे त खलास। आत्मा अविनाशी आहे, उहो पाठ वॼाईंदी आहे। ये बाप जी करे रियलाइज़ कराईंदा आहिनि। आत्मा एतिरी नंढी बिंदी आहे जो हुन में अविनाशी पाठ भरियलु आहे। परम पिता परमात्मा बि आत्मा आहे न, उन्हनि खे ज्ञान जो सागर चइबो आहे। उहो ई आत्मा जो रियलाइज़ेशन कराईंदा आहिनि। शिव बाबा ई असांखे आत्मा जो रियलाइज़ेशन कराईंदा आहिनि। उहो त सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि परमात्मा सर्वशक्तिवान आहे, हज़ारों सूरज सां बि तेजोमय, परंतु सम्झंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग में वर्णन कयो आहे, ॿियो शास्त्रनि में लिखियलु आहे। अर्जुन जो साक्षात्कार थियो। अर्जुन खे साक्षात्कार थियो त चई मां एतिरो तेज सहन न करे सघंदो आहियां। त उहा ॻाल्हि मनुष्यनि जी बुद्धि में वेही रही आहे। एतिरो तेज कंहिंजे अंदरि प्रवेश करे त फटी वञे। ज्ञान त न आहे जो सम्झंदा आहिनि परमात्मा त 1000 सूर्य खां तेजोमय आहे। उन्हनि जो असांखे उन्हनि जो साक्षात्कार खपे। भक्ति जी भावना वेठल आहे न, त उन्हनि खे उहो साक्षात्कार बि थी वेंदो आहे। शुरू में तव्हां वटि बि अहिड़ा ॾाढा साक्षात्कार थियो हुयो। अख लाल थी वेंदी हुई, साक्षात्कार कयो, पोइ अॼु उहे किथे आहिनि? उहा सभई आहिनि भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं। त इहे सभु बाप सम्झाईंदा आहिनि। हिन में ग्लानी जी कोई ॻाल्हि कोन्हे। ॿारनि खे सदैव हर्षित रहणो आहे। इहो बि ड्रामो ठहियलु आहे। मूंखे एतिरे गारियूं ॾिनई, पोइ मां छा कंदो आहे? गुस्से में ईंदो आहे, सम्झंदो आहे ड्रामा अनुसार इहे सभु भक्ति मार्ग में फसियल आहिनि। इन में नाराज़ थियण जी ॻाल्हि न आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो त कमु आहे सभिनि खे पावन ठाहिणु। जेका बि संकल्प विकल्प ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि अचनि ॾियो। मूंखे पंहिंजे संकल्प में दृढ़ रहणो। असांखे पंहिंजे संकल्प में दृढ़ रहणो आहे। असांखे पंहिंजी बुद्धि में सभिनि जे लाइ छा सम्झणो आहे, छा सोचणो आहे, इहे दृढ़ रहणो आहे। नाराज़ थियण जी ॻाल्हि ई न आहे। ड्रामा अहिड़ो ठहियलु आहे, प्यार सां सम्झाणी ॾियणी हूंदी आहे। वीचारा अज्ञान अंधेरे में पिया आहिनि, न सम्झंदा आहिनि त तरस बि ईंदो आहे। सदैव मुस्कुराईंदो रहणो खपे। इहे वीचारा स्वर्ग जे द्वारे अची न सघंदा। इहे सभु शांति धाम में वञण वारा आहिनि। सभु चाहींदा बि शांती आहिनि। त बाप ही रियल सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि खेल कीअं ठहियलु आहे। ड्रामा में हर हिक खे पार्ट मिलियलु आहे। हिन में ॾाढी अचल स्थैर्यम बुद्धि खपे। ड्रामा में हर हिक खे पार्ट पंहिंजो मिलियलु आहे। हिन में ॾाढी अचल स्थैर्यम बुद्धि खपे। जेसिताईं अचल अडोल हिकरस अवस्था न थिए तेसिताईं पुरुषार्थ कीअं कंदा न। जो जाते बि आहे, जीअं बि आहे, हुनजो हुते पाठ आहे। इहे असांखे सम्झणो आहे। अचल अडोल हिकरस अवस्था थींदी तॾहिं त असां पुरुषार्थ में बि अॻियां वधंदासीं न त इहे सोचंदा रहंदासीं मुंहिंजो पाठ हीअं छो, मां हीअं छा करां न। जो आहे जीअं आहे, बाबा जीअं चवनि था कंदा हलो। कुझु बि थिए, भले तूफ़ान अचनि, परंतु स्थैर्यम रहणो आहे। माया जी तूफ़ान त ढेर ईंदा, पिछाड़ी ते ईंदा रहंदा। अवस्था मज़बूत खपे। ये गुप्त महिनत आहे न, ये गुप्त महिनत आहे। कई बार पुरुषार्थ करे तूफ़ान खे उड़ाईंदा रहंदा आहिनि। जेतिरो जो पास हूंदो ओतिरो उच्च पद पाईंदो। राजधानी में पद त ॾाढा आहिनि। सभिनि खां सुठो चित्र आहे त्रिमूर्ति, गोलो ऐं झाड़।
ये शुरू में ठहियल आहिनि। विलायत में सर्विस जे लाइ बि इहे 2 चित्र खणी वञणा आहिनि। इन्हनि ते सुठी रीति सम्झी सघंदा। त्रिमूर्ति गोलो ऐं झाड़। आहिस्ते आहिस्ते बाबा जो चाहींदा आहिनि इहे चित्र कपिड़े ते हुजनि, उहे बि ठहींदा वेंदा आहिनि। तव्हां सम्झाईंदा आहियो कि कीअं स्थापना थिए थो। तव्हां बि हिनखे सम्झंदा आहियो त पंहिंजे धर्म में उच्च पद पाईंदा। तव्हां सम्झाईंदा आहियो कि कीअं स्थापना थिए थी। तव्हां बि इनखे सम्झंदव। तव्हां उन्हनि खे सम्झाईंदव त उन्हनि खे चओ तव्हां बि इनखे सम्झंदव त उच्च पद पाईंदव। क्रिश्चन धर्म में त तव्हां उच्च पद पाइणु चाहींदा आहियो त सुठी रीति सम्झो। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। हिन पुरुषोत्तम संगम युग ते पवित्र ठही स्वयं जो श्रृंगार करिणो। कॾहिं बि माया जी धूल सां लिथड़ी करे श्रृंगार बिगाड़णो न आहे। कॾहिं बि माया जी धूल सां लिथड़ी करे श्रृंगार बिगाड़णो न आहे। ॿियो आहे हिन ड्रामा खे यथार्थ रीति सम्झी करे पंहिंजी अवस्था अचल अॾो स्थैर्यम ठाहिणी आहे। हिन ड्रामा खे यथार्थ रीति सां सम्झी करे पंहिंजी अवस्था खे अचल अॾोल ऐं स्थैर्यम ठाहिणो आहे। कॾहिं बि मुंझणो न आहे, सदा हर्षित मुख रहणो आहे। इन करे बाबा चई न लक्ष्मी नारायण जो चित्र पाण वटि रखो। वरदाना सोचे सम्झी करे हर कर्म करण वारा पश्चाताप सां मुक्त ज्ञानी तू आत्मा ठहो। दुनिया में बि चईंदा आहिनि न सोचो पोइ करो। जो सोच करे न कंदा आहिनि, करे करे सोचंदा आहिनि त पश्चाताप जो रूप थी वेंदो आहे। पुठियां सोचण ई पश्चाताप जो रूप आहे। पहिरियों सोचण ई ज्ञानी तू आत्मा जो गुण आहे। द्वापर कलयुग में त अनेक प्रकार जी पश्चाताप बि कंदा रहियूं, लेकिन हाणे संगम ते अहिड़ो सोच सम्झी करे संकल्प कर्म करो जो कॾहिं मन में बि सपने में बि हिकु सेकेंड बि पश्चाताप न थिए। तॾहिं चईंदासीं ज्ञानी तू आत्मा। सभी आत्माऊं जो भी पश्चाताप जी अग्नि में जलन थियूं वो सब मुक्त थी वञनि न। ये संकल्प करो। जे अगरि तव्हां पश्चाताप सां नथा त ख़ुशि त थी वियो कि असां नथा थियूं, लेकिन असांखे ॿियनि जे लाइ बि संकल्प करिणो आहे कि जो आत्माऊं हिन संगम युग ते बि अहिड़ा कर्म करण खां पोइ अगरि पश्चाताप में तड़पनि थियूं, रोइनि थियूं त हुननि खे बि मुक्त करायो ताकी उहे बि बाक़ी समय जो पियो आहे बाबा सां गॾु प्राप्ति करे सघनि ऐं अॻियां जे लाइ सावधान रहनि कि कोई बि अहिड़ो कर्म न थिए जंहिंसां असांखे पश्चाताप थिए। त बाबा चवनि था हिन करे सोचे सम्झी करे हर कर्म करणो। स्लोगन आहे रहम दिल ठही सर्व गुणों शक्तियुनि जो दान ॾियण वारा मास्टर दाता ठहो। रहम दिल ठही सर्व गुणों शक्तियुनि जो दान ॾियण वारा मास्टर दाता ठहो। असां मास्टर दाता आहियूं। सभिनि खे छा ॾियणो आहे? सभु गुण, सभु शक्तियूं। जंहिं आत्मा खे जो गुण खपे, जो शक्ति खपे उहो मिले थी। ईअं दान कंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अॼु सॼो ॾींहुं योग में छा अभ्यास कंदा कि सभई असांखां अगरि कोई भूल थी वई त उन लाइ बाबा खे चई करे क्षमा मांगी करे बसि अॼु खां नो पश्चाताप। पोइ अॻियां जे लाइ सावधान।
ॿियो अगरि कोई पश्चाताप जी अग्नि में जले थो रोए थो त उहो बि मुक्त थी वञे। त इहा असां ॿियनि खे जीअं दान था ॾियूं, ॿियनि खे जीअं सहयोग था करूं, त इहे सॼो ॾींहुं रोज़ु सॼो समय संकल्प कजो कि मां बाबा जी यादि में आहियां, बाबा मुंहिंजी आत्मा खे श्रृंगारनि था, बाबा जी यादि में मां आहियां त ऐं सभी आत्माऊं पश्चाताप सां मुक्त थी ॾींदियूं आहिनि। बाबा जी यादि में मां सभिनि आत्माउनि खे सर्व गुण सर्व शक्तियूं दान में ॾियां थी। त विच विच में इहे संकल्प कंदा रहो त असांजो मन बुद्धि बिजी थी वेंदो ऐं कर्म बि थींदो वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।